साखी जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर ई आहे 22 जनवरी ॾींहुं अयोध्या में भगवान श्री राम जो प्राण प्रतिष्ठा थी रही आहे। उन उपलक्ष्य में सभिनि हंधि भगवान जो इहो कार्यक्रम ॾाढे धूमधाम सां सभई मल्हाईंदा। हर मंदर में ॾाढो सुंदर कार्यक्रम थी रहियो आहे। श्री अमरापुर दरबार जयपुर में भी ॾाढे सुठे नमूने सां भगवान जो प्राण प्रतिष्ठा महोत्सव मल्हायो वेंदो। जीअं त शाम जो भजन संकीर्तन सुंदरकांड जो पाठ हनुमान चालीसा सभी संतन के द्वारा ॾाढे सुठे नमूने सां इहो कार्यक्रम कयो वेंदो। उन सां गॾु भगवान श्री राम जी स्तुति ऐं भगवान जी आरती भी कई वेंदी। नंढा ॿार भगवान ठही ईंदा, वो भी ॾाढो सुंदर भगवान जो स्वरूप जो दर्शन थींदो। भगवान जी ॾाढी सुंदर झांकी भी सजाई वेंदी, सभई अची दर्शन जो लाभ वठिजो। जीअं त ख़बर ई आहे कि ॿाहिरि असांजे श्री अमरापुर जल मंदिर में सॼो ॾींहुं प्रसाद जी व्यवस्था थींदी आहे। हिन दफ़े कोई विशेष प्रसाद भी रखंदासीं। सुबुह जो मिष्ठान भी रखंदासीं, घरो घर चांहि जी व्यवस्था ऐं पुलाव गरमा गरम पुलाव भी सॼो ॾींहुं सुबुह जो 7 खां वठी करे शाम जो 7-8 बजे ताईं इहो कार्यक्रम हलंदो रहंदो। असां सभई मिली करे ॾाढे सुठे नमूने सां भगवान जो प्राण प्रतिष्ठा महोत्सव मल्हाईंदासीं। उन सां गॾु दरबार ते लाइटिंग जी सजावट थी ऐं गॾोगॾु रंगोली जी सजावट थी। हिकिड़ा असांजा ॿार आहिनि, उन्हनि जे द्वारा रंगोली सां भगवान श्री राम जो चित्र ठाहियो वेंदो। उहो भी ॾाढो सुंदर ॾिसण लाइक़ु हूंदो। उन जो दर्शन करण तव्हां सभई ज़रूरु अचिजो। ॾाढे सुठे नमूने दीपक जी सजावट कंदासीं, लाइटिंग जी सजावट थींदी, त सभई अची करे भगवान जो जन्म उत्सव धूमधाम सां मल्हायूं। जीअं ॾियारी हूंदी आहे, सम्झो हिन दफ़े असांखे 2 ॾियारी मल्हाइण जो मौक़ो थो मिले। हिकु ॾियारी त जीअं मल्हाईंदा ई आहियूं, ॿी ॾियारी मल्हाइण जो मौक़ो मिले थो, असां सभई लाभ वठूं। घर में भी सभई दिया ॿारे करे भगवान जो रंगोली सजाए करे ऐं भगवान जो ॾाढी धूमधाम सां इहो दीपोत्सव मल्हायूं। सतनाम साखी।